नासिर अहमदपुर रिपटी लिंक रोड से गुजल 20 वरियन का मुरवत नथी सघी आहे जेकरे रोड हंदा हंदा उखड़ सबब रोड हादसा मामूल बणजी विया आहिन। इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे फारूक खमड़ो। असीं मौजूद आहियूं अहमदपुर ऐं रिपटी बारो लिंक रोड ते जिते गुज़रियल 20 सालनि खां रोड जी काई मरम्मत न थी सघी। एक्सीडेंट रोड जो मामूल बण अचो त हितां जा ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर तो रहवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो हिते छा चवणो आहे। ईंदड़ वेंदड़ ॾाढो परेशान लॻा पिया आहिनि। ॾिसो था खॾ रस्ता लॻा पिया आहिनि, काॾे वञण जो माना टाइम ई नथो मिले। अगरि काशे थिए थी कज़ियो वग़ैरह त परेशान आहियूं। हिनखे 7-8 साल आहे कोई बि मरामत रोड जी कोन थो कराए सर। असां त बाज़ार में अची आहियूं, एमरजेंसी थिए थी तॾहिं बि असांजूं गाॾियूं पंचर लॻी पियूं आहिनि। काई बि सूरत हाल सही कोन्हे का रोड जी। तव्हां पाण ॾिसी सघो था रोड बिल्कुलु बेहाल लॻो पियो आहे। हुकूमत खे घुरिजे त असांखे रोड ठाहे ॾेई वञे। एक्सीडेंट आहे कुझु न कुझु आहे ई आहे का मसइला आहिनि ई आहिनि। महिरबानी करे रोड ठाहे ॾिनो वञे त ॿी इंतज़ार करे विझो बाक़ाइदगी सां। कोई बि न अहिड़ो माण्हू जेको न रोड वार करे हिते रोड रस्तनि ते वॾी तकलीफ़ आहे। जेको अचे वञे थो वॾी तकलीफ़ सां थो अचे। इन करे महिरबानी वसारनि खे पुॼे त रोड असां रस्ता ठाराईंदा असां जीअं सुकून सां घुमी फिरी सघूं। तो गाड़ियों खराब किथे भी टाइम जी इलाही सीड़प आहे। उन सां गॾोगॾु जानी तमामु हादसा थियनि था। हिननि जे करे इंसान एक्सीडेंट थियनि था। असांखे हिते अमनपुर खां वठी रिपड़ी ताईं, अमनपुर खां वठी खैरपुर ताईं जेको आहे रोड जी अशद ज़रूरत आहे। रोड मुशरफ जे दौर में ठहियो आहे। असां नंढा आहियूं त इहो ईअं था ॾिसंदा अचूं। उखड़ी आहे सॼो हीउ रोड खैरपुर खां लाड़काणी सां मिले थो, खैरपुर खां लाड़काणी ताईं। पर इन विच में खोड़ हुकूमत वारा गुज़री आहिनि पर कॾहिं बि माना रोड जी भई मरम्मत न थी आहे। असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। कैमरामैन अरसलान अहमद खमड़ो सां गॾु फारूक अहमद खमड़ो, धरती टीवी न्यूज़ अहमदपुर।